अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों एनएसन अब्बासी मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे या न अचे पर लाइक ज़रूरु कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खे आगाह कंदा। किताब जो नालो आहे लोक कहाणियूं जिल्द चोथों, बादशाहनि, शाहूकारनि, ॾाहनि, ठगनि ऐं ॿियनि जूं ॻाल्हियूं। मुरतब डॉक्टर नबी बख्श खान बलोच, छपराईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जाम शोरो सिंध, छापो 6 जनवरी 2014 ईस्वी। इहा कहाणी उत्तर ताल के उॿावड़े मां फाज़िल काइमीअ खां मिली। कहाणी आहे ॾियण जो सवाबु न ॾियण जो गुनाह। ॻाल्हि था कनि त कंहिं ज़माने में हिकिड़ो फ़क़ीर हो जो हिकिड़े शहर में अची सदा हणण लॻो त ऐं ख़ल्क़ियल ख़ुदा जा उमती रसूल जा, मूंखे अलाह कारण ज़ाल ख़ैरात में ॾियो। के माण्हू हिन जे सवाल ते खिलण लॻा, के हिन खे घटि वधि ॻाल्हाइण लॻा ऐं कनि वरी उथलाए पुथलाए ॿई पासा कुटे छॾियसि, मगर हिन जो सवाल कंहिं बि पूरो न कयो। हिकिड़े शहर मां ॿिए शहर में, ॿिए खां टिएं में, अहिड़ीअ तरह केतिरनि ई शहरनि में वियो पर हिन खे ख़ैरात में ज़ाल कंहिं बि न ॾिनी। माण्हू सम्झाइण लॻसि त फ़क़ीर, ख़ुदा जे नाले ते सिर घोरी त हाज़िर आहे, बाक़ी लॼ तोखे कहिड़ी तरह ॾियूं। फ़क़ीर उन जे मुल्क जी नगरी नगरी घुमियो पर को बि सखी कोन मिलियुसि जो संदसि सवाल पूरो करे। जॾहिं उन जे मुल्क जे आख़िरी शहर में उहा सदा हणण लॻो तॾहिं हिन खे उते सिजु लही वियो, पर शहर जी अञा हिकिड़ी कुंड रहियल हुई, जंहिं लाइ फ़क़ीर ख़्यालु कयो त उते बि सेन हणी ॾिसिजे। हिन हली वञी उते बि सेन हई त ख़ल्क़ियल ख़ुदा जा उमती रसूल जा, अलाह कारण मूंखे ज़ाल ख़ैरात में ॾियो। हिकिड़ो माण्हू जंहिंजी शादीअ खे पूरा 3 ॾींहं बि न गुज़रिया हुआ, सो दर खां ॿाहिरि निकिरी आयो ऐं फ़क़ीर खे चयईं त बाबा कहिड़ी शइ थो घुरीं। फ़क़ीर जवाबु ॾिनुसि त अलाह कारण ज़ाल थो घुरां। हीउ शख़्स घर में घिड़ी वियो ऐं ज़ाल खां वञी पुछियईं त आउं तोखे अलाह कारण थो घुरां, तुंहिंजी कहिड़ी सलाह आहे। ज़ाल चयसि त मूंखे माउ पीउ तुंहिंजे हवाले करे छॾियो आहे, हाणे जेका तुंहिंजी मर्ज़ी खणी कारे चोर जे पुठियां लाहीं। हिन शख़्स ज़ाल खे चयो त पोइ सिघी थी, तड़ करे, अछा कपिड़ा पाए, पोइ पंहिंजी हस्तीअ सारो माल ज़ाल जे हवाले करे वञी फ़क़ीर जे हथ में ॾिनई। फ़क़ीर त माईअ खे वठी जेॾां जो हो तेॾां हलियो वियो, पर हीउ वीचारो जॾहिं घर आयो तॾहिं मिटनि माइटनि ऐं पाड़े वारनि अची ककी कयुसि ऐं मेणा ॾियण लॻसि। थींदे थींदे आख़िर उहा ॻाल्हि वञी बादशाह जे कन पई, जंहिं अहिड़े बेग़ैरत माण्हू खे पंहिंजे शहर में टिकाइणु मुनासिबु न सम्झो, तंहिं करे हिन खे शहर निकाली ॾेई छॾियईं। हीउ शख़्स माठ मीठ में फ़क़ीरनि वारा कपिड़ा ढके शहर खां ॿाहिरि निकितो ऐं जेको माण्हू मुंहुं पए पियुसि तंहिंखां पुछणु लॻो त ॾियण जो सवाबु कहिड़ो ऐं न ॾियण जो गुनाह कहिड़ो। माण्हू चवंदा हुअसि त असांखे कहिड़ी ख़बर। उन जे लाइ हीउ केतिरा ई शहर घुमियो पर हिन खे संदसि सवाल जो जवाबु कंहिं बि न ॾिनो। आख़िरी हिकिड़ी बादशाही शहर में अची ऐं उते पुछंदे पुछंदे वञी बादशाह जे आॾो उहो सुवालु कयईं। बादशाह ॾाढो सियाणो हो त हिन खे घणी इज़त ॾिनी ऐं चयाईंसि त फ़क़ीर, हितां लख विया आहिनि पर मोटियो को बि कोन्हे, असांखे यार जे राज़ जी कहिड़ी ख़बर। फ़क़ीर चयो त साईं मां पुछंदुसि बि उन ई यार खां। बादशाह चयसि त फ़क़ीर, तुंहिंजो सिदक साबित आहे, तंहिं करे तूं ज़रूरु मुराद माणींदे। जे यार मिलाई त अलाह कारण मुंहिंजे पारां बि अर्ज़ु कजांइ त मूं ग़रीब खे औलाद अता करे, जीअं ॾियो टिमकंदो ॾिसी पोइ मरां। फ़क़ीर जवाबु ॾिनुसि त साईं जे यार मिलियो त वाह जो चवंदासीं। फ़क़ीर उतां रवानो थियो ऐं हकिलींदो हकिलींदो वञी हिकु शहर में निकितो। छा ॾिसे त उन जे शहर जे माण्हुनि ते लानत जो मींहुं पियो वसे। माण्हू अंग उघाड़ा ऐं पेट बुखिया आहिनि। हीउ हैरान थी वियो ऐं माण्हुनि खां पुछणु लॻो त ॾियण जो सवाबु कहिड़ो ऐं न ॾियण जो गुनाह कहिड़ो। माण्हुनि चयसि त घुरी त अहिड़ी तादी थो जो धूड़ बणाए छॾियईं। असांखे न ख़ुदा पैदा करे परताणो आहे, असांखे त ख़ुदा पैदा करे परताणो आहे, तूं असांखां उन जे क़हारी ख़ुदा जी कहिड़ी ख़बर थो पुछीं। हिन चयो त आउं पुछंदुसि बि उन जे कहरीअ खां। जॾहिं वञणु लॻो तॾहिं हिकिड़े माण्हूअ चयसि त फ़क़ीर, जे तोखे अलाह मिले त असांजे पारां पुछजांइ त असां कहिड़ी आवीअ में आयल आहियूं। फ़क़ीर हाओ करे हलियो वियो। कनि ॾींहंनि खां पोइ फ़क़ीर हिकिड़े झंग में अची फाथो।
आख़िर सॼे ॾींहं जे रोले खां पोइ हिकु हंधि कुझु मैदान नज़र आयुसि। उन जे विच में हिकु मनईअ ते ॿ शख़्स ॾिठईं। जन वटि वेझो वञी अस्सलाम वालेकुम कयईं। हिकिड़ो ॼणो त चुप थी वियो पर ॿिए वालेकुम अस्सलाम चयो। फ़क़ीर चयो त बाबा मूंखे राति रहणु ॾियो त तव्हांजी महिरबानी। जेको शख़्स चुप करे वेठो हो तंहिं वराणियुसि त नामुराद तोखे शर्म नथो अचे? असांखे त ख़ुदा पैदा करे परताणो आहे। असां जंहिं ॾींहं जा सुता आहियूं उन ई ॾींहं खां वठी मनईअ तां हेठि न लथा आहियूं। 8 पहरनि में हिकु लोटे पाणीअ जी ऐं हिकु मानी मिलंदी आहे जेका खाईंदा आहियूं। मनई बि एतिरी नंढी आहे जो हिकु ॼणो मस सुम्ही सघंदो आहे। उन करे वारे वटीअ ते सुम्हंदा आहियूं। उहा ताक़त कान्हे जो हितां लही कंहिं वण जे अझे में वञी सीअ जो बचाव करियूं या वरी आराड़ जे धुपुनि में कंहिं वण जी छांव में पुठी ठारे सघूं। हाणे तूं बि वरी असां वटि महिमान थी आयो आहीं। ॼण नगर खानो हलंदो ॾिठो अथई। फ़क़ीर वीचारो चुप में अची वियो ऐं वापसि मोटणु लॻो त ॿिए ॼणे जंहिं सलाम जो जवाबु ॾिनो हो तंहिं चयसि फ़क़ीर तूं मनईअ ते चढ़ी अचु। भाउ खे चयईं दादा तूं पंहिंजे अधु मानी ऐं पाणीअ मां असांखे न ॾिजाए। असां पाण ई गुज़ारो कंदासीं ऐं तूं सुम्हण जी जाइ बि हथी की कजांइ। फ़क़ीर मनईअ ते चढ़ी आयो। झटि ई कान गुज़री त हिकिड़ी मानी ऐं लोटी पाणीअ जी कुदरती तरह अची वई। जंहिं महिमान फ़क़ीर खे टिकायो मानी बि हमेशह उहो विराईंदो। पर अॼु भाउ खे चयईं दादा मानी तूं विराए मतां पोइ चवीं त महिमान जे करे मानीअ मां वार जेतिरो वधीक बि पंहिंजे पासे भॻो अथसि या पाणीअ जी सुरकी वधीक पीती अथसि। जंहिं महिमान खे न पे टिकायो तंहिं चयो त अॼु मां तोखे विराइण बि किथे थो ॾियां। ईअं चई मानी ऐं पाणी विराए पंहिंजो भाङो खाई पी छॾियईं। भाणस ऐं फ़क़ीर बिस्मिल्लाह करे बाक़ी मानी खाधी ऐं पाणी पीतो। ख़ुदा जी कुदरत जो न जेतिरो टुकुर मानीअ मां ऐं पाणीअ लप बचाए विधाऊं उहे बि ॿियो शख़्स टिड़काए वियो। राति जो जंहिं महिमान न टिकायो हो सो मज़े सां सुम्ही रहियो। बाक़ी फ़क़ीर ऐं भाणस सॼी राति ॻाल्हियुनि कंदे निभाई। सिजु उभिरियो त फ़क़ीर टप ॾेई मनईअ खां हेठि लही आयो ऐं चयईं त ॾियण जो सवाबु कहिड़ो ऐं न ॾियण जो गुनाह कहिड़ो। जंहिं न पे टिकायसि तंहिं चयसि त आहीं को पूरो बदमाश। भला असांखे उन करी ख़ुदा जो कहिड़ो अंत जंहिं असांखे अहिड़ी मुसीबत में विझी छॾियो आहे। फ़क़ीर चयो त बाबा आउं पुछंदुसि बि उन ई कहरीअ खां। जंहिं टिकायो होसि तंहिं चयसि त फ़क़ीर मूंखे तुंहिंजे नसीब में चङाईअ जा निशान नज़र अचनि था। तूं ज़रूरु पंहिंजे दोस्त खे मिलंदे जे यार मिलई त असांजे पारां बि अर्ज़ु कजांइसि त साईं असीं कहिड़ीअ वठ में अची पिया आहियूं। फ़क़ीर वरंदी ॾिनी त हाओ बाबा जे यार मिलियो त ज़रूरु अर्ज़ु कंदुसि। फ़क़ीर उतां बि घुमंदो घुमंदो हिकु ॿारहीं कोई सुञ में अची पियो। हिकु वॾी टिबे ते राति गुज़ारण लाइ चढ़ी वियो। छा ॾिसे त कारीहर नांग ढिब लॻो पियो आहे। फ़क़ीर ॾिनो बि सही पर दिलि झले चयईं त अस्सलाम वालेकुम। नांग बि वालेकुम अस्सलाम चयो। फ़क़ीर पुछियुसि त अदा ॾियण जो सवाबु कहिड़ो ऐं न ॾियण जो गुनाह कहिड़ो। नांग जवाबु ॾिनो फ़क़ीर मां जॾहिं खां पैदा थियो आहियां तॾहिं खां हिन टिबे ते पियो आहियां। फूकूं ॾेई 12 कुआ साड़े छॾींदो आहियां पर अञा ताईं खाइण पीअण लाइ कुझु न मिलियो आहे। हितां चुरी बि नथो सघां। मां तोखे छा ॿुधाईंदुसि उहा त उन जे मालिक खे ख़बर। फ़क़ीर चयो दादा मां पुछंदुसि बि उन जे मालिक खां। नांग चयुसि त जे तूं मालिक सां मिली त मुंहिंजे पारां बि अर्ज़ु कजांइ त साईं हिन जहान में मुंहिंजो बि को रोज़ु लिखियलु आहे या मां विसरियल आहियां। फ़क़ीर चयो अदा जे मालिक मिलियो त वाह जो चवंदुसि। फ़क़ीर राति उते रही सुबुह जो वरी हलंदो रहियो। हिकु बरबयाबान में वञी ॾिसे त हिकु घोड़ी बीठी आहे सुंभ धरतीअ में घिड़ी विया अथसि
ऐं कांवनि जे मथां झुमिर अथसि, सॼी रतो रत बीठी आहे ऐं मरण ते सवली आहे। फ़क़ीर जॾहिं उन वटि पहुतो तॾहिं चयईं, माई फ़रिश्ती अस्सलाम वालेकुम। घोड़ीअ चयो, वालेकुम अस्सलाम। फ़क़ीर पुछियो, ॾियण जो सवाबु कहिड़ो ऐं न ॾियण जो गुनाह कहिड़ो? घोड़ीअ चयो, फ़क़ीर मां जीअं सुती आहियां तीअं हिते क़ाबू थी वई आहियां, उहा ताक़त न अथमि जो हितां चुरी सघां। हिन ड्रिब जे टिबीअ खे हिन ड्रब जे थॿीअ खे बूथी हणी सघां या पुछ हणी कांवनि खे हटाए सघां, सो तोखे कहिड़ो जवाबु ॾींदसि? हिन ड्रब जे थुॿीअ खे बूथ हणी सघां या पुछ हणी कांवनि खे उॾारे सघां, सो तोखे कहिड़ो जवाबु ॾियां? उहा त उन जे मालिक खे ख़बर। फ़क़ीर चयो, मां पुछंदुसि उन जे मालिक खां। घोड़ीअ चयो, जे यार मिलई त मुंहिंजे पारां बि पुछजांइ त साईं, मां कहिड़ी कई जी सज़ा थी लोड़ियां? फ़क़ीर चयो, बीबी फ़रिश्ती, जे यार मिलियो त ज़रूरु अर्ज़ु कंदोसांसि। फ़क़ीर हकिलींदो अची हिकु नदीअ ते पहुतो। छा ॾिसे त हिकु नूरानी सूरत वारो शख़्स उसा हथ में कयो नदीअ ॾांहुं मुंहुं करियो बीठो आहे। फ़क़ीर संदसि रुॻो पुठि ॾिठी त 14 तबक़ खुली वियसि ऐं वञी संदसि पेरनि ते किरियो। अर्ज़ु कयईं त साईं, ॾियण जो सवाबु कहिड़ो ऐं न ॾियण जो गुनाह कहिड़ो? नूरानी सूरत वारे चयसि त फ़क़ीर, अवल ॿिए जो ख़ैरु घुरिबो आहे। फ़क़ीर सम्झी वियो ऐं चयईं, हाओ साईं, हिकु बादशाह औलाद जो शिकायतो आहे। उन शख़्स चयसि त अञा को ॿियो? चई, साईं, अंग उघाड़नि पेट बुखियनि जो अर्ज़ु जवाबु मिलियुसि, उन्हनि ख़ुदा जे घर जी बेहुरमती कई आहे ऐं उनखे गंद सां पूरे उन जे मथां शराब खानो बनायो अथनि। जेसीं ताईं तौबा करे मस्जिद खे साफ़ न कंदा तेसीं ताईं उहो लानत जो मींहुं पियो वसंदुनि। फ़क़ीर चयो, साईं, मनईअ वारा शख़्स चयो, उन्हनि खे फ़िलहालु छॾ। वरी फ़क़ीर चयो त साईं, नांग खे कहिड़ो जवाबु ॾियां? नूरानी शख़्स चयसि त उहो नांग 7 बादशाहनि जे ख़ज़ाने खे सीने लाहियो वेठो आहे। उहो जेसीं ताईं अलाह वास्ते न हलाईंदो तेसीं ताईं उन जे हंधां वंग न निकिरंदुसि। पोइ फ़क़ीर घोड़ीअ बाबति अर्ज़ु कयो। जवाबु मिलियुसि, उन जे इंसान जी पुठि मञण खां इनकार कयो आहे। जेसीं ताईं पुठि न मञींदी तेसीं ताईं उहा हालत रहंदसि। फ़क़ीर अर्ज़ु कयो त साईं, ॾियण जो सवाबु कहिड़ो ऐं न ॾियण जो गुनाह कहिड़ो? उन जे शख़्स ॿुधायसि त हितां मोटी जॾहिं बादशाह वटि वेंदे तॾहिं ॿी सुबुह जो बादशाह खे पुटु ॼमंदो। तूं उहो दरबार में घुराए उनखे तख़्त ते सुम्हारे उन खां उहो जवाबु वठिजांइ। ईअं चई उहो शख़्स गुम थी वियो ऐं फ़क़ीर पुठिते मोटियो। सो जॾहिं घोड़ीअ वटि आयो तॾहिं उन पुछियुसि त फ़क़ीर, यार मिली? फ़क़ीर चयो, हाओ माई फ़रिश्ती। घोड़ीअ चयसि त यार जी ख़ुशीअ में मूं ग़रीब जी ॻाल्हि विसरी त न वेई। फ़क़ीर चयो त न माई फ़रिश्ती, तुंहिंजे लाइ उहो हुकुम आहे त तूं जेसीं ताईं इंसान ज़ात खे पाण ते सवार थियणु न ॾींदीअ तेसीं ताईं तुंहिंजी उहा हालत रहंदी। हीअ सज़ा हिते अथई, आईंदे क़यामत में वरी ॿी सज़ा भोॻींदीअ। घोड़ीअ चयो, फ़क़ीर, ॿियो माण्हू अचे या अलाइजे न, तूं ई कुर्ब करे मुंहिंजे पुठीअ ते सवार थी। फ़क़ीर ख़ुदा जो नालो वठी पुठीअ ते हथु घुमायुसि त खन पल में दंभाली अची वियसि। पोइ हू बि बिस्मिल्लाह करे मथे सवार थियो ऐं झट में अची नांग वटि निकितो। नांग हिन खे ख़ुशि ॾिसी चयो, फ़क़ीर, तोखे ज़रूरु यार मिलियो आहे, पर यार जी ख़ुशीअ में मूं ग़रीब विसरी त न वियोसि उहो मां। फ़क़ीर चयो, न बाबा, तो लाइ हुकुम आहे त तुंहिंजे हेठां 7 बादशाहनि जो ख़ज़ानो पूरियल आहे। उहो जेसीं ताईं फ़ी सबीलिल्लाह ख़ैरात न कंदे तेसीं ताईं उते ई पियो हूंदे। नांग चयसि, अदा, तूं ई खणी उहो क़बूलु कर त मुंहिंजी जिंदु आज़ादु थिए। फ़क़ीर चयो, बाबा, असां दुनिया खे छॾियो आहे, हाणे उहो ख़ज़ानो असांजे ॻल न पवंदो। बाक़ी मां तो वटि अहिड़ा माण्हू मोकिलींदुसि जिन खे दौलत जी ज़रूरत आहे। फ़क़ीर नांग सां वाइदो करे सिधो झंग ॾांहुं वियो, जिते 2 ॼणा मनईअ ते चढ़ियो वेठा हुआ। उते ॾिठई त रुॻो ख़ाली मनई बीठी आहे। उतां वरी उन जे शहर में आयो जंहिं ते लानत जो मींहुं पियो वठो।
उन इहे शख़्स जंहिं हिन खे अर्ज़ु कयो हो त पुछियुसि त फ़क़ीर यार मिली? फ़क़ीर चयो हाओ बाबा। शख़्स पुछियुसि असांजो ख़्यालु भुलिजी त न वए? फ़क़ीर चयो न, पर अव्हां ख़ुदा जे घर जी बेहुरमती कई आहे, उन खे जेसीं ताईं साफ़ करे तौबा न कंदव तेसीं ताईं उहा शामत न टरंदव। माण्हू जॾहिं फ़क़ीर जी ॻाल्हि ॿुधी तॾहिं खिलण लॻा, चए कूड़ो किथां जो, हिन खे त यार मिले। असांजे शहर में का हिकु मस्जिद बि कान्हे, पोइ असां हुनजी बेहुरमती कीअं कई? फ़क़ीर चयो अव्हां जंहिं जाइ ते शराब खानो बनायो आहे उन जे हेठां मस्जिद आहे, तव्हां खोटे ॾिसो। हिकिड़नि चयो हीअ असांजे ऐश जी जाइ बर्बादु करणु थो चाहे, तंहिं करे संदसि ॻाल्हि न मञिजे। ॿियनि चयो हिन खे ॿधी सोगो करियो ऐं पोइ खोटे पक करियो, जे कूड़ो निकिरे त मारे छॾियोसि। निठ पोयनि जी ॻाल्हि बीठी ऐं फ़क़ीर खे ॿधी शराब खाने वारी जाइ खोटण लॻा। ॾिसनि त सचुपचु हिकु मस्जिद पूरी पई आहे। पोइ सभिनी खे यकीन आयो ऐं फ़क़ीर जी इज़त करणु लॻा। ख़ुदा जी कुदरत जॾहिं शहर जे माण्हुनि तौबा कई तॾहिं उन्हनि ते रहमत जो मींहुं वसणु लॻो। फ़क़ीर शहर जे माण्हुनि खे चयो तव्हीं सभई मूंसां गॾिजी हलो ऐं पंहिंजा पंहिंजा वट बि काए हलो। माण्हुनि यकदमि हिन जो हुकुम मञियो। हीउ खेनि उन नांग वारे ख़ज़ाने ॾांहुं वठी हलणु लॻो। जॾहिं नांग जे वेझो पहुता तॾहिं माण्हुनि दाऊं कयूं त फ़क़ीर तूं असांखे अहिड़ी मुसीबत खां छॾाए, हिकिड़ी मुसीबत खां छॾाए ॿीअ में विझणु चाहीं थो। पर फ़क़ीर चए न मां अव्हांजे अॻ में आहियां, सिर सभु कंहिंखे प्यारो आहे, अव्हां परवाह न करियो। नांग अव्हांजो नालो बि न वठंदो। जॾहिं नांग वटि पहुता तॾहिं नांग सॼी दौलत फ़क़ीर जे हवाले करे पाण वञण जी मोकल घुरी। फ़क़ीर चयो तूं बेशक वञ, पर हिन कुत ख़ल्क़ वारे तरफ़ न वञिजे, न त हिननि जो भउ खां साहु ई निकिरी वेंदो। नांग ॿिए तरफ़ हलियो वियो ऐं फ़क़ीर उहो ख़ज़ानो उन्हनि माण्हुनि में विराए उहा घोड़ी उन शख़्स खे ॾिनई जंहिं पहिरीं दफ़ो फ़क़ीर खे यार वटि अर्ज़ु करण लाइ चयो हो। फ़क़ीर पोइ सिधो बादशाह वटि आयो। बादशाह हिन खे मुंहं में चमक ॾिसी सही करे वरितो त हिन जी मुराद पूरी थी आहे। त फ़क़ीर खे पाण सां गॾु तख़्त ते विहारियो ऐं यार जे मिलण बाबति पुछा कयईं। फ़क़ीर बादशाह खे ॿुधायो त तुंहिंजी मुराद सुभाणे पूरी थींदी। बादशाह उहा राति फ़क़ीर खे पाण वटि टिकायो। जॾहिं सुबुह थियो दरबार लॻी ऐं फ़क़ीर ऐं बादशाह अची तख़्त ते वेठा त दाई ढुड़ंदी आई ऐं बादशाह खे अची पुटु ॼमण जी मुबारक ॾिनई। सॼी दरबार में शादमाना पइजी विया। फ़क़ीर ऐं बादशाह बि ॾाढा ख़ुशि थिया। फ़क़ीर बादशाह खे चयो त ॿार खे यकदमि हिते आणायो। बादशाह दाईअ खे हुकुम कयो त ॿारु खणी माज थंज धाइण ते पोइ लॻायो, पहिरियां ई फ़क़ीर वटि खणी अचो। दाई ॿार खे अतुर अंबर में तड़ कराए रेशम जे ॿारोतण में ॿधी सोने थाल में विझी खणी आई। फ़क़ीर ऐं बादशाह ॿारु ॾिसी तख़्त ते रखियो ऐं बादशाह खे चयईं त हाणे हीउ तख़्त हिन ॿार जी मिल्कियत आहे। बादशाह चयो फ़क़ीर साईं मूंखे बि उहा ॻाल्हि खपे। पोइ फ़क़ीर छोकिरे जी चीच खां वठी चयो पुट ॾियण जो सवाबु कहिड़ो ऐं न ॾियण जो गुनाह कहिड़ो? ॿार को बि जवाबु कोन ॾिनो। दरबार में जेके माण्हू वेठा हुआ से दिलि में खार खाइण लॻा त बादशाह बि को अहमक आहे जो अहिड़े चरिये फ़क़ीर खे पाण सां गॾु तख़्त ते विहारे थो, जंहिंखे एतिरो बकुल कोन्हे त सिज जा ॿार कोन ॻाल्हाईंदा आहिनि। पर बादशाह जे ख़ौफ़ खां हर कोई ख़ामोश हो। फ़क़ीर ॿिए दफ़े पुछो पर जवाबु न मिलियुसि। आख़िर टे दफ़े ॿार जी चीच खे थोरो ज़ोर ॾेई चयईं पुट अलाह जे हुकुम सां ॻाल्हाए ऐं ॿुधाए त ॾियण जो सवाबु कहिड़ो ऐं न ॾियण जो गुनाह कहिड़ो? ॿार कलमू पढ़ी चयो त फ़क़ीर बादशाह जे महलात जे पोयां शिकारीअ जो घर आहे, जंहिं घर में हिकिड़ी भूंडड़ पाली आहे, जंहिंखे हाणे हिकु किंड बचो ॼाओ आहे, उन ई खां पुछो। बादशाह ऐं दरबारी हैरान थी विया। फ़क़ीर बादशाह खे किंड घुराइण लाइ चयो।
बादशाह जे हुक्म मूजिबि हर करिया यकदमि भॻाए शिकारीअ खे किंड सूधो वठी आया। शिकारी वीचारो ॾकंदो ॾकंदो किंड खे गिलम ते छॾे पाण वञी परे बीही रहियो। फ़क़ीर किंड खां बि साॻियो सवाल पुछियो। किंड जवाब ॾिनो त फ़क़ीर, असां ॿ भाइर हिक ई पीउ माउ जा ॼाया हुआसीं। कुदरत असांजी क़िस्मत ख़राबु करे असांखे हिकु मनईअ ते रहाए छॾियो। तूं अची असां वटि राति टिकियो हुएं। मूं तोखे रहणु न ॾिनो हो ऐं घटि वधि ॻाल्हायो, पर मुंहिंजे भाउ तोखे पाण वटि टिकाए मानी खाराई पाणी पीआरियो ऐं पाण जागी बि तोखे मन ते वेहण जी जाइ ॾिनी हुई। कुदरत असांखे उतां खणी हिते छॾियो आहे। मुंहिंजो भाउ बादशाह जे घर तख़्त जो मालिक जो तुख़ुम ऐं मलूकज़ादीअ जो पेट माणियो आहे ऐं हाणे उहो शाही तख़्त ते रखियो आहे। ऐं मूं शिकारीअ जो घर ख़िनज़ीर जो तुख़ुम ऐं भेंडण जो पेट माणियो आहे ऐं हाणे ख़िनज़ीर जो पुटु सरिजां थो। हू मुंहिंजो भाउ अथई, ॾियण जो सवाबु ऐं आउं न ॾियण जो गुनाह आहियां जो तूं पंहिंजे अखियुनि सां ॾिसी रहियो आहीं। उहो सभु कुझु ॾिसी ॿिया त इबरत में पइजी विया, पर फ़क़ीर हाल में अची वियो ऐं ख़ैर क़बूल मदद रसूल जो नारो हणी उतां वठी भॻो। जॾहिं कुझु होश में आयो तॾहिं ॾिसे त हिकु दरिया जे किनारे ते अची बीठो आहियां। साफ़ पाणी ॾिसी दिलि थियसि त हाणे मौला मुंहिंजो ख़ैर बि क़बूल कयो हूंदो। ॿी का ख़्वाहिश बि कान्हे, तंहिं करे तड़ पाणी करे वञी अलाह अलाह करियां। उहो ख़्यालु करे कंठा कोलाबा लाहे बैरागण रखी बिस्मिल्लाह करे दरिया में टप हयाई। मथो मथे खणे त न दरिया न पाणी, हिकु बाग़ में अची पहुतो। बाग़ ॾिसी ताजुब वठी वियुसि, चए ही त दुनिया जो बाग़ कोन्हे। खीर जूं नहरूं ऐं माखीअ जा तलाउ ॾिसी पक थियसि त ही बेश्त आहे। वरी थोरो अॻु भरो वञी ॾिसे त उहो फ़क़ीर जंहिंखे ख़ुदा कारण ज़ाल ॾिनी हुआईं सो हिंदोरे जी डोरी झले वेठो लोॾे। अॻु भरो वधियो त हिंदोरे सां संदसि घरवारी टप ॾेई लही पई ऐं अची मुड़ुस जे पेरनि ते किरी वई। ॿई ॼणा पाण में मिली ख़ुशि थिया। पोइ ॿई ॼणा पाण हिंदोरे मां संदसि घरवारी टप ॾेई लही पई ऐं अची मुड़ुस जे पेरनि ते किरी। ॿई ॼणा पाण में मिली ख़ुशि थिया। पोइ माईअ हिंदोरो लोॾींदड़ खे चयो त बाबा तूं हाणे वञ, हिन हिंदोरे जो मालिक अची वियो आहे। पोइ मुड़ुस खे हिंदोरे में विहारे पाण डोरी छिकण लॻी। जहिड़ो मेलो उन्हनि जो थियो तहिड़ो शल जग जहान जो थिए।